ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ आहे 24/7/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हां हिन पढ़ाई सां पंहिंजी सुखधाम वेंदा आहियो वाया शांति धाम। इहा तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे, इहा कॾहिं भुलिजणो न खपे। तव्हां ॿार साक्षी थी करे हिन समय ड्रामा जी कहिड़ी सीन ॾिसंदा आहियो? साक्षी थी करे हिन समय ड्रामा जी कहिड़ी सीन ॾिसंदा आहियूं? उत्तर आहे हिन समय ड्रामा में टोटल दुख जी सीन आहे। अगरि कंहिंखे सुख आहे बि त अल्पकाल काकृष्ट समान, बाक़ी दुख ई दुख आहे। तव्हां ॿार हाणे रोशनी में आया आहियो, ॼाणंदा आहियो सेकेंड बाय सेकेंड बेहद सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। हिकु ॾींहुं न मिले ॿिए सां, है न। सॼी दुनिया जी एक्ट बदलदी रहंदी आहे। तव्हांजे ॿार ॼाणंदा आहियो कि हिकु सेकेंड बाय सेकेंड बेहद सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। हिकु ॾींहुं न मिले ॿिए सां, सॼी दुनिया जी एक्ट बदलदी रहंदी आहे। नई सीन हलंदी रहंदी आहे न, नई सीन हलंदी रहंदी आहे। गीता जो पीउ सां गॾु आहे। डबल ओम शांति। हिकु बाप स्वधर्म में, हिकु ओम शांति आहे। बाबा स्वधर्म में टिकिया आहिनि, ॿिया आहिनि ॿारनि खे बि चईंदा आहिनि पंहिंजी स्वधर्म में टिको। हिकु त बाबा ख़ुदि स्वधर्म में टिकल आहिनि, ॿियो असांखे बि चवनि था कि ॿार पंहिंजे स्वधर्म में टिको ऐं बाप खे यादि करो। ॿियो कोई ईअं चई न सघे कि स्वधर्म में टिको। तव्हां ॿारनि जी बुद्धि में निश्चय आहे, निश्चय बुद्धि विजयंती, उहो ई विजय खे पाईंदा, काहे जी विजय पाईंदा, बाबा सां वरसे जी विजय पाईंदा, मतिलबु वरसो प्राप्त कंदा। स्वर्ग में वञिणो आहे, इहा आहे बाप जे वरसे जी विजय पाइण। स्वर्ग में वञणु, इहा आहे बाप जे वरसे जी विजय पाइण। बाक़ी आहे पद जे लाइ पुरुषार्थ। स्वर्ग में त वेंदासीं, इहे त बाप जे वरसो मिलंदो, इहे त विजय पाए छॾी। बाक़ी हाणे असांखे पुरुषार्थ करिणो आहे ऐं निश्चय बुद्धि विजयंती हुन। स्वर्ग में वञिणो त ज़रूरु आहे। ॿार ॼाणंदा आहिनि इहा छीछी दुनिया आहे, ॾाढो अथाह दुख अचण वारो आहे। ड्रामा जे चक्कर खे बि तव्हां ॼाणंदा आहियो। अनेक बार बाबा आया आहिनि, पावन ठातो आहे। सभी आत्मायूं मच्छर सदृश सभिनि खे बाबा वठी वेंदा, पोइ ख़ुदि बि निर्वाण धाम में वञी करे निवास कंदा। सभी आत्माउनि खे बाबा पाण सां गॾु मथे वठी वेंदा ऐं ख़ुदि बि पोइ वापसि हुते निर्वाण धाम में निवास कंदा। ॿार बि वेंदा। तव्हां ॿारनि खे त ख़ुशी रहणी खपे न। हिन पढ़ाई सां असां पंहिंजे सुखधाम में वेंदा आहियूं, वाया शांति धाम। इहा तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे, इहा भुलिजणो न खपे। रोज़ु रोज़ु ॿुधंदा आहियो, सम्झंदा आहियो। असांखे पदत खां पावन ठाहिण जे लाइ बाबा पढ़ाईंदा आहिनि। पावन ठहिण जो सहज उपाय बाबा ॿुधाईंदा आहिनि। कहिड़ो आहे? यादि। बाबा खे यादि करो। इहा नई ॻाल्हि आहे न, लिखियलु बि आहे। भॻवानु राजयोग सेखारियईं, सिर्फ़ु भूल करे छॾी आहे जो श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो आहे। ईअं बि न ॿारनि खे जो नॉलेज मिले थी उहा गीता जे सवाइ ॿियो कोई शास्त्र में हूंदी। ॿार ॼाणंदा आहिनि कोई बि मनुष्य जी महिमा न आहे जीअं बाप जी आहे। बाप न अचे त सृष्टि जो चक्कर ई न फिरे। दुखधाम सां सुखधाम कीअं ठहूं, है न। दुखधाम सां सुखधाम कीअं ठहूं, सृष्टि जो चक्कर त फिरणो ई आहे न। बाबा खे बि ज़रूरु अचिणो ई आहे। बाप न अचे त सृष्टि जो चक्कर ई न फिरे।
दुखधाम खां सुखधाम कीअं ठही। सृष्टि जो चक्कर ई न फिरे। सृष्टि जो चक्कर त फिरणो ई आहे। बाबा खे बि ज़रूरु अचिणो ई आहे। बाप ईंदा ई आहिनि सभिनि खे साथ, सभिनि खे वठी साथ वठी वेंदा आहिनि। पोइ चक्कर फिरंदो रहंदो आहे, है न। बाबा न अचनि त कलयुग खां सतयुग कीअं ठहे। बाप ईंदा आहिनि सभिनि खे साथ वठी वेंदा आहिनि, पोइ चक्कर फिरंदो आहे। बाबा न अचनि त कलयुग खां सतयुग कीअं ठहे। बाक़ी ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहे। राजयोग आहे गीता, राजयोग आहे ही गीता में। अगरि सम्झे भॻवानु आबू में आयो आहे त हिकदमि भॼण मिलण जे लाइ सन्यासी बि चाहींदा त हुया न कि भॻवान सां मिलूं। पतित पावन खे यादि कंदा आहिनि वापसि वञण लाइ। हाणे तव्हां ॿार पद्मा पदम भाग्यशाली ठहिया आहियो। हुते अथाह सुख हूंदो आहे न सतयुग में। नई दुनिया में जो देवी देवता धर्म हुयो उहो हाणे आहे ई न। बाप दैवी राज्य स्थापना कंदा आहिनि ब्रह्मा द्वारा। इहे त क्लियर आहे न। तव्हांजी एम ऑब्जेक्ट इहा आहे। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न आहे। अॻियां हली करे सम्झी वेंदा। राजधानी ज़रूरु स्थापना थींदी। आदि सनातन देवी देवता धर्म। जॾहिं तव्हां स्वर्ग में रहंदा आहियो त हिननि जो नाम ई आहे भारत रहंदो आहे। पोइ जॾहिं तव्हां नर्क में ईंदा आहियो त इहा हिंदुस्तान थी वेंदो आहे। हिते केतिरो दुख आहे। पोइ इहा सृष्टि बदिलंदी आहे न। पोइ स्वर्ग में सुखधाम। इहा नॉलेज तव्हां ॿारनि खे आहे, है न। स्वर्ग में थींदो आहे सुखधाम। ये नॉलेज तव्हां ॿारनि में आहे। दुनिया में मनुष्य कुछ भी न ॼाणंदा आहिनि, है न। दुनिया में मनुष्य कुछ न ॼाणंदा आहिनि। बाबा ख़ुदि चईंदा आहिनि हाणे आहे अंधियारी राति। हाणे आहे अंधियारी राति। राति में मनुष्य धक्का खाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿार रोशनी में आहियो। इहे बि साक्षी थी बुद्धि में धारण करिणो आहे कि हाणे असां रोशनी में आहियूं। सेकेंड बाय सेकेंड बेहद सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। हिकु ॾींहुं न मिले ॿिए सां। सॼी दुनिया जी एक्ट बदिलंदी रहंदी आहे। नई सीन हलंदी रहंदी। हिन समय टोटली दुख जी सीन आहे। अगरि दुख आहे सुख आहे त बि कागज़ समान, बाक़ी त दुख ई दुख आहे। हिन जन्म में करे करे सुख हूंदो, पोइ ॿिए जन्म में दुख। हाणे तव्हां ॿारनि जी बुद्धि में रहंदो आहे कि हाणे असां वेंदा आहियूं पंहिंजे घर। इन में महिनत करणी आहे पावन ठहिण जी। बिना सजाए वैसे त कोई बि वञी सघंदो आहे, लेकिन सजा खाइणी पवंदी। अगरि बिना सजा खाए बाबा जी पलकनि में अगरि असांखे हलणो आहे त असांखे पावन ठहिण जी महिनत करणी आहे। श्री श्री श्रीमद दुनिया श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जी, है न। श्री श्री शिव बाबा असांखे श्रीमत ॾींदा आहिनि श्री लक्ष्मी श्री नारायण ठहिण जी। बैरिस्टर मत ॾींदा बैरिस्टर ई भव। हाणे बाबा बि श्रीमत ॾींदा आहिनि। श्रीमत सां इहा ठहो। पंहिंजे पाण खां पुछणो मूं में कोई अवगुण त न आहे। त बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे खां पुछणो खपे मूं में कोई अवगुण त न आहे। हिन समय ॻाईंदा बि आहियूं मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। आप ही तरस पर हुई। तरस अर्थात रहम। बाबा चईंदा आहिनि ॿार मां त किथे रहम न कंदो आहे। रहम त हर हिक खे पंहिंजे मथां करिणो हूंदो आहे। ड्रामो ठहियलु आहे न। बेरहमी रावण तव्हांखे दुख में लाहींदा आहिनि। इहे बि ड्रामो में न हूंदा आहे। हिन में रावण जो बि कोई दोष न आहे। श्री अधु कलाक आत्मा जी शक्ति ख़तमु थियणी आहे त रावण खे पंहिंजो पाठ वॼाइणो ई आहे। ॾिसो अॼु बाबा चवनि था न रावण जो दोष आहे न मनुष्यनि जो दोष आहे न बाबा जो दोष आहे, न कंहिंजो बि दोष न आहे। दोष कंहिंजो आहे? ड्रामा जो।
हाणे ड्रामा खे दोषी चऊं जो चीज़ हीअं ठही वई। हाणे सम्झो मशीन में असां कोई चीज़ विधी, उहा ठही करे आई ॿाहिरि। हाणे हुनजी जहिड़ी बि शेप ठही करे आई न, असां न मशीन खे दोष ॾेई सघंदा आहियूं न लाइट खे। भई अॼुकल्ह ऑटोमेटिक मशीन अचनि थियूं न, कुझु बि ईअं सामान विझो ॿाहिरि ठही करे अची वेंदो। हाणे अंदरि छा थियो छा न थियो, पुर्जो कीअं थियो, जीअं बि ठही करे आई, न त मशीन खे दोष, न इंसान खे दोष, न लाइट खे दोष। ठही वई त ठही वई। ईअं ई बाबा बि चवनि था, इहे ड्रामो शूट थी वियो है न रावण जो दोष आहे, न मनुष्य जो दोष आहे, न बाबा जो दोष आहे। बसि असां छा करे सघंदा आहियूं, जो बाबा चईंदा आहिनि कि ॿार हाणे मास्टर रहम दिल ठहो। हाणे असां छा करे सघंदा आहियूं, बसि बाबा खां जो शक्ति मिले थी उहो ॿियनि खे ॾींदा हलो। कोई पुछे मूंसां ईअं छो थिए, कोई प्रश्न पुछण जी ज़रूरत ई न आहे। बसि हुनखे चई छॾो न तव्हांजी ग़लती आहे न कंहिंजी ग़लती आहे, बसि इहा दवा वठी वठो, मतिलबु बाबा खे यादि करो या हुनखे शक्ति ॾेई छॾो। है न। हाणे ॾिसो माण्हू सभु कुझु सुठो खाए थो त बि हुनखे बुखार अची थो वञे त उहो कंहिंखे दोषी ठहिराईंदो। उहो चईंदो मुंहिंजे पिछले जन्मनि जो कर्म जो भोग हूंदो। अगरि हुनजो पिछले जन्मनि जो कर्म बि सुठो आहे, लेकिन हिन समय अचानक हुनखे अची वियो त छा चईंदो, चलो जो बि आहे तूं त दवा वठि, हाणे बसि भॻवान खे यादि कर। त ईअं ई आहे। हाणे अगरि कंहिंसां बुरो थिए थो या असां सां थी बि वियो या जो बि आहे थी वियो त थी वियो, न त बाबा जो दोष, न ड्रामा जो दोष, न तव्हांजो दोष। तव्हांखे बि कोई त प्रॉब्लम न आहे। बसि बाबा चईंदा आहिनि हाणे मूंखे यादि करो, बसि इहे ई दवाई वठो। चकर त फिरणो ई आहे। रावण सां छुड़ाइण लाइ बाबा युक्ति ॿुधाईंदा रहंदा आहिनि। रावण मथे तव्हां केतिरा पाप आत्मा ठहिया आहियो न। हाणे पुराणी दुनिया आहे, पोइ ज़रूरु न ईंदी। चक्र त फिरंदो ई सही। अॼु बाबा घड़ी घड़ी चवनि था चक्र त फिरंदो ई सही, सतयुग पोइ ज़रूरु अचिणो आहे। हाणे संगम युग आहे। महाभारत लड़ाई बि हिन समय जी आहे। विनाश काले विपरीत बुद्धि विनशंती, इहे थियणो ई आहे। असां विजयंती स्वर्ग जा मालिक थींदासीं, बाक़ी सभु थींदा ई न, है न। जेको हाणे विनाश काल में बाबा सां प्रीत बुद्धि थिए थो, इहो बि ॾिसो माण्हुनि खे सभु सम्झ में अचे थो त बि माण्हू भॻवान खे दोषी ठाराए या चई करे कि हल ठीकु आहे, जो आहे असां त ईअं ई हलंदासीं, है न। त उहो विनाशकाली विपरीत बुद्धि, त उन्हनि जो त विनाश निश्चित ई आहे, है न। ऐं जेका बाबा खे यादि कंदा, बाबा जी श्रेष्ठ मथे हलंदा, उन्हनि जी विजयंती थी वेंदी, अर्थात स्वर्ग जा मालिक थी वेंदा। बाक़ी सभु हूंदा ई न। इहे बि सम्झंदा आहियो, पवित्र थियणु बग़ैर देवता ठहिणु मुश्किल आहे। हाणे बाबा सां श्रीमत मिलंदी आहे श्रेष्ठ देवता ठहिण जी। ईअं मत कॾहिं मिली न सघे। श्रीमत ॾियण जो हुनजो पाठ बि संगम ते ई आहे, है न। बाबा हाणे ई मतिलबु ॾिसो ड्रामा कीअं ठहियलु आहे। मतिलबु जीअं न कि कॾहिं कॾहिं हिकदमि हूंदो आहे भई इहो हिकु ई ॾींहुं पाणी ईंदो, पोइ पाणी ईंदो ई न, महीने भर पाणी न ईंदो। इहे हिकु ई ॾींहुं पाणी ईंदो, है न। त जेको माण्हू भरे वठे न त वेठो हुजे, चए ठीकु आहे जेतिरो भरियो असां त ॿाहिरां खां ख़रीदे वठंदासीं। हाणे फ्री में अॼु मिले थो त वठनि नथा। त ईअं ई बाबा बि अॼु फ्री में असांखे शक्तियूं ॾियनि था, वरसू ॾियनि था पंहिंजी। बसि चवनि था मूंखे यादि करो त हीरे सोने हीरे जा महल मिली वेंदा मुंहिंजे चए ते हलो। त कोई माण्हू चवनि था हल ठीकु आहे ॾिठो वेंदो, न ठीकु आहे, अञा बि पंहिंजे मथे हलनि था।
त बाबा चवनि था त हाणे सहज मिले थो, बाप जी श्रीमत मिलंदी आहे श्रेष्ठ देवता ठहिण लाइ। अहिड़ी मत पोइ कॾहिं मिली न सघे। श्रीमत ॾियण जो उन्हनि जो पाठ हाणे संगम ते ई आहे। पोइ त महिनत करणी पवंदी, भक्ति में माण्हू कहिड़ी महिनत था करनि, त बि उन्हनि खे सोने हीरे जा महल थोरी मिलंदा। ॿियो कोई में इहे ज्ञान न आहे। भक्ति माना भक्ति, उन्हनि खे ज्ञान न चईंदासीं। रूहानी ज्ञान, ज्ञान सागर रूह ई ॾींदो आहे। रूहानी ज्ञान ज्ञान सागर रूह ई ॾींदो आहे, उन्हनि जी महिमा आहे। ज्ञान सागर, सुख जो सागर। बाप पुरुषार्थ जी युक्ति बि ॿुधाईंदो आहे। इहे ख़्यालु रखिणो खपे कि हाणे फेल थियासीं त कल्पांतर फेल थींदा, ॾाढी चोट लॻी वेंदी तव्हांखे। श्रीमत ते न हलण सां चोट लॻी वेंदी आहे। श्रीमत ते न हलंदव त चोट लॻी वेंदी। ब्राह्मणनि जो ॼाण बि ज़रूरु वधिणो आहे। एतिरो ई वधंदो जेतिरो देवताउनि जो ॼाण आहे। तव्हांखे पुरुषार्थ करिणो बि आहे, कराइणो बि आहे। सैम्पलिंग लॻंदी रहंदी, ॼाण वॾो थींदो वेंदो। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असांजो कल्याण थिए थो न, पर दुनिया खां पावन दुनिया में वञण जो कल्याण थींदो आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि जो तालो हाणे खुलियो आहे। असांजी बुद्धि जो तालो हाणे खुलियो आहे न, खुली वियो आहे या खुले थो। बाबा बुद्धि वारनि जी बुद्धि आहे न। हाणे त सम्झो था, पोइ अॻियां हली ॾिसंदव कीअं कीअं तालो खुलंदो आहे। हाणे असां सम्झो आहे कि ॿारनि जी बुद्धि जो तालो खुले थो, ईअं ईअं खुलियो आहे। ऐं पोइ अॻियां ॾिसंदा रहंदव कीअं धीरे धीरे खुलंदो थो वञे। इहो बि ड्रामो हलंदो आहे। पोइ सतयुग खां रिपीट थींदो। लक्ष्मी नारायण जॾहिं तख़्त ते वेंदा तॾहिं खां संवत शुरू थींदो। तव्हां लिखंदा बि आहियो न, 1 सां 1250 वर्ष ताईं स्वर्ग। केतिरो क्लियर आहे। मतिलबु सत्य कहानी सत्यनारायण जी आहे न। कथा अमरनाथ जी आहे। त तव्हां हाणे सची सची अमरनाथ जी कथा ॿुधंदा आहियो। उनजो पोइ गायन हलंदो आहे। हाणे असां ॿुधूं था उनजो गायन 63 जन्मनि ताईं थींदो। है न, सत्य न। हिकु बार जनम वठंदा आहिनि त हर बार जनम जी मल्हाईंदा आहिनि हर साल। हीअं असांजो हाणे जो माण्हू 63 जन्मनि ताईं गायन ॻाईंदा कि शंकर पार्वती खे अमर कथा ॿुधाई। त्योहार आदि सभु हिन समय जा आहिनि। नंबर 1 पर्व आहे शिव जयंती। कल्ह खां पोइ ज़रूरु बाप खे अचिणो पए दुनिया चेंज करणु। चित्रनि खे कोई सुठी रीति ॾिसे, केतिरो पूरो हिसाब ठहियलु आहे। तव्हांखे ख़ातिरी आहे जेतिरो कल्प पहिरियों पुरुषार्थ कयो ओतिरो ई कंदव ज़रूरु। साक्षी थी ॿियनि खे ॾिसंदव, पंहिंजे पुरुषार्थ खे बि ॼाणंदा आहियो न, है न। साक्षी थी ॿियनि खे ॾिसंदव, केतिरो पूरो हिसाब ठहियलु आहे। बाबा चवनि था साक्षी थी ॿियनि खे बि ॾिसंदव, पंहिंजे पुरुषार्थ खे बि ॼाणंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो न, स्टूडेंट्स पंहिंजी पढ़ाई खे न ॼाणंदा हूंदा। दिलि खाईंदी ज़रूरु आहे कि असां हिन सब्जेक्ट में ॾाढा कचा आहियूं। स्टूडेंट पंहिंजी पढ़ाई खे न ॼाणंदा हूंदा। दिलि खाईंदी ज़रूरु आहे कि असां हिन सब्जेक्ट में कचा आहियूं, है न। त ख़ुदि खे चेक करो। स्टूडेंट पंहिंजी पढ़ाई खे न ॼाणे, ख़ुदि खे बि चेक करो। साक्षी थी ख़ुदि जो बि पुरुषार्थ ॾिसो, ॿियनि जो बि ॾिसो, ॿियनि खे बि करायो। ऐं चेक करो कहिड़े सब्जेक्ट में असां नापास आहियूं। पोइ उन ते पुरुषार्थ करो। कहिड़ो सब्जेक्ट कचो आहे, पोइ उन ते पुरुषार्थ करो, न त नापास थी वेंदव। इम्तिहान जे टाइम जो कचो हूंदो, हुनजी दिलि धड़कंदी रहंदी आहे। 2 साल 3 साल 4 साल 5 साल 6 साल 7 साल 8 साल 9 साल 10 साल 11 साल 12 साल 13 साल 14 साल 15 साल 16 साल 17 साल 18 साल 19 साल 20 साल 21 साल 22 साल 23 साल 24 साल 25 साल 26 साल 27 साल 28 साल 29 साल 30 साल 31 साल 32 साल 33 साल 34 साल 35 साल 36 साल 37 साल 38 साल 39 साल 40 साल 41 साल 42 साल 43 साल 44 साल 45 साल 46 साल 47 साल 48 साल 49 साल 50 साल 51 साल 52 साल 53 साल 54 साल 55 साल 56 साल 57 साल 58 साल 59 साल 60 साल 61 साल 62 साल 63 साल 64 साल 65 साल 66 साल 67 साल 68 साल 69 साल 70
तव्हां ॿार बि साक्षात्कार कंदा आहियो, परंतु नापास त थी ई वियो, करे छा सघंदा आहियूं। स्कूल में नापास ईंदा आहिनि त मित्र संबंधी बि नाराज़, टीचर बि नाराज़ थींदो आहे। चईंदा आहिनि असांजे स्कूल सां कम पास थिया त सम्झिबो आहे कि टीचर एतिरो सुठो न आहे, हिन करे कम पास थिया आहिनि। ॿार बि ॼाणंदा आहिनि सेंटर ते केरु टीचर आहे, कीअं पढ़ाईंदी आहे, केरु सुठी रीति पढ़ाए करे वठी ईंदी आहे। बाबा बि ईअं ॾिसंदा आहिनि कि सेंटर ते केरु सुठी टीचर आहे, केरु केतिरो पढ़ाईंदी आहे, केरु सुठी रीति पढ़ाए करे पोइ वठी ईंदी आहे। बाबा बि ॾिसंदा आहिनि। सभु मालूम पवंदो आहे। बाबा चईंदा आहिनि बादलनि खे वठी अचो त बाबा खे सभु मालूम पइजी वेंदो, कहिड़ी टीचर कहिड़ी आहे, कहिड़े बादल खे वठी ईंदी आहे। नंढे ॿारनि खे वठी ईंदा त उन्हनि में मोह रहंदो, अकेला निकिरी अचणु खपे त बुद्धि सुठी रीति लॻी रहंदी। ॿारनि खे त उते बि ॾिसंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि पुराणी दुनिया त क़ब्रिस्तान थिया आहिनि, नयो मकान ठाहींदा आहियो त बुद्धि में रहंदो न असांजो नयो मकान ठहे थो। धंधो आदि त कंदा रहंदा आहियूं, परंतु बुद्धि नए मकान तरफ़ रहंदी आहे। चुप करे त न वेही रहंदा आहिनि, उहा आहे हद जी ॻाल्हियूं, इहा आहिनि बेहद जी ॻाल्हियूं। नयो मकान ठहींदो त बुद्धि उते रहंदी, असांजो नयो मकान ठहे थो। धंधो आदि त कंदा रहंदा आहियूं, परंतु बुद्धि नए मकान तरफ़ रहंदी आहे। अगरि कंहिंजो ठहींदो आहे त इहा हद जी ॻाल्हि, इहे असांजी बेहद जी ॻाल्हि आहे। पर हिते असां बाबा जे कहण जो मतिलबु आहे कि हिते असां सभिनि खे ज्ञान ॾियूं था, पुरुषार्थ करूं था, करायूं था, सेवा करूं था, लेकिन असांखे बुद्धि में रहणो खपे कि बसि इहे सभु बि असां छो था करूं, है न। बाबा की यादि, बाबा जी सेवा, बाबा की यादि छो था करूं, कंप्लीट संपूर्ण पवित्र ठहण लाइ। बाबा जी सेवा ॿियनि आत्माउनि खे छो था ॿुधायूं, उते ऊच पद पाइण लाइ, है न। त ॾिसो, हिन करे बाबा असांखे चवनि था कि कर्म कंदे हुए, सभु कुझु कंदे हुए न त छा रहंदो। अगरि ॿारनि जो हिते सेवा में मोह रहिजी वेंदो, बाबा खे यादि करो, बाबा में मोह रहिजी वेंदो, परमधाम में मोह रहिजी वेंदो, उन्हनि खे सत्य दुनिया में वञिणो आहे न, रंग बिरंगी दुनिया में। हिन करे बाबा जे घर में आए दिन कुझु न कुझु प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि, न त सभु वैरागी थी वेंदो। खाइण पीअण ऐं इहे सभु नाच ॻाइण, इहे सभु करणु, थोरो कुझु ड्रॉइंग वॉइंग या ईअं आर्ट वार्ट करणु, इहे सभु करणु, इहे सभु बि थींदो रहंदो न। त ईअं छो थींदो, छो कि असांजो सन्यासी धर्म थोरी आहे, सन्यासी थोरी थियणु कि सॼो ॾींहुं तपस्या करो। हिन करे हिते सभु कुझु आहे, सभु एॾा सुठा भोजन बि मिलंदो आहे, एॾो सुठो सभु कुझु थींदो रहंदो आहे। छो कि असांजो नयो घर स्वर्ग ठहे थो, त उते बि असांखे कीअं छा सभु करिणो आहे, त संस्कार बि हाणे खां ई भरणा आहिनि। त बाबा चवनि था हर कार्य कंदे हुए स्मृति रहे कि हाणे असांखे पहिरियों पंहिंजे घर हलणो आहे, त सेवा कंदे हुए, पुरुषार्थ कंदे हुए हिकदमि शांति, बसि मां आत्मा निराकार, बाबा निराकार, ॿियो कुझु आहे ई न। हाणे हिते ॾिसूं था हेॾा माण्हू, हेॾो सेवा, इहे उहो, हिकदमि स्टॉप, पोइ हिकदमि स्वर्ग जी दुनिया, है न। त इन करे सदा स्मृति रहे कि असांखे घर वञी करे पोइ पंहिंजी राजधानी में ईंदासीं त अपार ख़ुशी रहंदी। बाबा चवंदा आहिनि ॿार
पंहिंजे ॿार आदिनि जी संभाल बि करणी आहे, परंतु बुद्धि उते लॻी रहे। यादि न करण सां पोइ पवित्र बि न रही सघंदा। यादि सां पवित्र, ज्ञान सां कमाई आहे। हिते त सभु पतित आहिनि, 2 किनारा आहिनि। बाबा हिते सभु पतित आहिनि। बाबा खे खिवैया चईंदा आहियूं, परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि कि बाबा खिवैया कीअं आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा हुन किनारे वठी हलंदा आहिनि। आत्मा ॼाणंदी आहे असां हाणे बाप खे यादि करे ॾाढो नाज़ुक नज़दीक वञूं था बाबा जे, है न। असां हाणे बाबा खे यादि करे बाबा जे ॾाढे नज़दीक वञूं था। खिवैया नाम बि अर्थ सहित रखियो आहे न बाबा जो। खिवैया नाम बि अर्थ सहित आहे कि बाबा खिवैया असां आत्माउनि खे पाण सां गॾु परम धाम में वठी था हलनि। ये सभु महिमा कंदा आहिनि, नैया मुंहिंजी पार लॻायो प्रभु। सतयुग में हीअं न चईंदासीं, कलयुग में पुकारंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, बेसम्झ खे त हिते अचिणो ई न आहे। बाबा जी सख़्त मना आहे कि बेसम्झनि खे हिते अचिणो ई न आहे। निश्चय न त कॾहिं न कॾहिं, निश्चय न त कॾहिं न वठी अचिणो खपे। कुझु बि सम्झंदा न। पहिरियों त 7 रोज़नि जो कोर्स हुजे। कोई त 2 रोज़ में कंहिंखे तीर लॻी वेंदो आहे। सुठो लॻी वञे त पोइ छॾंदो ई न। चईंदासीं 7 रोज़ ॿियो बि सिखंदासीं त झटि सम्झी वेंदो। त झटि सम्झी वञो ही असांजे कुल जो आहे। तेज बुद्धि जो हूंदी, उहो कोई बि ॻाल्हि जी परवाह न कंदी। अच्छा, हिकु नौकिरी छुटी वेंदी, ॿी मिलंदी। सुठा दिलि वारा हूंदा त उन्हनि खे नौकिरी आदि छुटंदी ई न, ख़ुदि ई वंडर खाईंदा। बच्चे चईंदा असांजे पति जी बुद्धि फेरो। बाबा चईंदा आहिनि मूंखे न चओ, तव्हां योगबल में रही करे ज्ञान सम्झायो। बाबा थोरी बुद्धि खे फेरदा। पोइ त इहे सभिनि जो ईअं धंधो कंदा रहंदा। जो रस्म निकिरंदी आहे उनखे पकिड़े वठो। मतिलबु ॾिसो, भॻवानु अचण खां पोइ बि, भॻवान खे असां ॼाणंदा आहियूं, अचण खां पोइ बि असांजी मदद नथा करनि, है न। चवनि था जो कंदो सो पाईंदो। त भक्ति में जो माण्हू ईअं सभु कुझु भॻवान ते छॾे ॾींदो आहे ऐं कुझु कंदो ई न आहे, त उन्हनि जी मतिलबु हर ॻाल्हि में माण्हू भॻवानु भॻवानु करे थो न। त इहे बि असांखे सम्झणो खपे कि ॾिसो, मतिलबु कि भॻवान बि केॾो बंधल आहे, बाबा बि केॾा बंधल आहिनि। इहे उहो ई आहे न, जीअं स्कूल में ॿारु वञे ऐं उहा चए कि मम्मी मूंखे पास कराए छॾ। हुनजी टीचर आहे हुन स्कूल में, त बि टीचर चईंदी न, हुनजी माउ चईंदी न न पढ़ंदे त पास थींदे, मां त कुझु न कराईंदी। त इहे बि ईअं ई आहे। भॻवानु असांजो पीउ आहे, मां आहे असांजो पीउ भाउ, सर्व संबंधी, असांजो साजन, असांजो साजन पति, असांजो पीउ, असांजो दोस्त, है न। असां हुनखे ॼाणंदा आहियूं, हुनखे यादि बि कंदा आहियूं। अगरि कंहिं समय हुनखे असां यादि न करूं ऐं असां अञा ताईं कचा आहियूं त माया असां ते वार बि करे छॾंदी आहे। उहो कुझु बि न कंदा, ऐं हुनखे नज़र थो अचे हिन ते वार थिए थो। बसि असां यादि उन समय उन्हनि सां कनेक्शन न जुड़ियल आहे, त बि बाबा असांजी मदद न करे सघंदा आहिनि, है न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कुझु हलंदे हलंदे कुझु थी वेंदो, त बाबा छा चईंदा आहिनि कि ॿार तव्हांजी यादि कची आहे। अरे असां ॼाणंदा आहियूं, बाबा खे असां रोज़ु यादि कंदा आहियूं, लेकिन हुन समय असां छा बि थी वियो, असां उहा श्रीमत भुलिजी वियासीं, यादि में या ॻाल्हि जे चकर में अची वियासीं, त बि बाबा असांजी मदद न करे सघंदा आहिनि।
इहो सोचे सघंदा आहियो जो असां भॻवानु भरोसे ईअं हलंदा आहियूं त हीअ केॾो ग़लति आहे दुनिया में। छो जो भॻवान बि असांजी तॾहिं मदद करे सघंदा आहिनि जॾहिं असां हिकु त विधि पूर्वक उनखे यादि करूं ज्ञान मार्ग में, ऐं भक्ति मार्ग में बि उनजो नाम जपंदा रहूं, उनखे पाण सां गॾु यादि रखूं न। भक्ति में बि भक्ति जो भावना जो फल त मिलंदो ई आहे न, लेकिन उहो कॾहिं मिलंदो जॾहिं असां विधि पूर्वक सभु कंदासीं, उनखे यादि कंदासीं, उन ते निश्चय रखंदासीं। हाणे बि भले निश्चय आहे, लेकिन बाबा चवंदा आहिनि न इमर्ज रूप में यादि रहे, तॾहिं मां कुझु करे सघंदो आहे। ॾिसो मतिलबु केॾो इंसानु भूल में आहे त बाबा उहो चए थी वीचारी कि बाबा मुंहिंजे पति जी बुद्धि खे फेरो, बाबा मुंहिंजे पति जी बुद्धि खे फेरो, त बि बाबा नथा फेरो। चवनि था जेतिरो यादि कंदव त ओतिरी मां मदद करे सघंदमि। बाबा थोरी कंहिंजी बुद्धि खे फेरदा, पोइ त सभई न ईअं धंधो कंदा रहंदा, पोइ त रस्म निकिरंदी आहे जो हुनखे पकड़े वठंदा। पोइ कोई गुरू सां कोई फ़ाइदो थियो ॿुधियो त बसि हुननि जे पुठियां पइजी वेंदा आहिनि। नई आत्मा ईंदी त हुनजी महिमा निकिरंदी आहे, पोइ ॾाढा फॉलोअर्स ठही वेंदा आहिनि। इन करे इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे ॾिसणो न आहे, तव्हांखे ॾिसणो आहे पंहिंजे खे, असां केसि ताईं पढ़ंदा आहियूं। इहे त बाबा डिटेल में जीअं चिट चैट कंदा आहिनि, बाक़ी सिर्फ़ु चई ॾियणो आहे बाप खे यादि करो। इहे त घर में वेही बि करे सघंदा आहियो न, इहे त घर में वेही बि करे सघंदा आहियो, लेकिन ज्ञान जो सागर त ज़रूरु ज्ञान बि ॾींदो न। त यादि त कंदा आहियो, लेकिन ज्ञान त ॿुधणो खपे। इहा मुख्य ॻाल्हि आहे, मन्ना भव। साथ में सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज बि सम्झाईंदा आहिनि। चित्र बि त हिन समय ॾाढा सुठा सुठा निकिता आहिनि, उन्हनि जो बि अर्थ बाबा सम्झाईंदा आहिनि। विष्णु जी नाभि सां ब्रह्मा खे ॾेखारियो आहे, त्रिमूर्ति बि आहे, पोइ विष्णु जी नाभि सां ब्रह्मा, इहे छो आहे? बाबा सम्झाईंदा आहिनि इहे राइट आहे या रॉन्ग आहे। मनोमय चित्र बि ढेर ठाहींदा आहिनि, कोई शास्त्रनि में चक्कर बि ॾेखारियो आहे, परंतु कोई केतिरी आयु लिखी छॾी आहे, कोई केतिरी। त इहे चित्र बि ठाता अथनि, लेकिन मिक्सअप अनेक मतियूं आहिनि। शास्त्रनि में हद जी ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। बाबा बेहद जी ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि कि सॼी दुनिया में रावण राज्य आहे। इहे तव्हांजी बुद्धि में ज्ञान आहे न। असां कीअं पतित ठहिया, पोइ पावन कीअं ठहींदा आहियूं, पुठियां ॿिया धर्म ईंदा आहिनि, अनेक वैराइटी आहे, हिकु न मिले ॿिए सां। हिकु जहिड़ा फीचर्स वारा ॿ थी न सघनि। इहे ठहियलु खेल आहे जो रिपीट थींदो रहंदो आहे। बाबा ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि, टाइम ॾाढो थोरो आहे, पंहिंजी जांच करो, असां केसि ताईं ख़ुशी में रहंदा आहियूं। असांखे कोई विक्रम न करिणो आहे, तूफ़ान त ईंदा। बाबा सम्झाईंदा आहिनि ॿार अंतर्मुखी थी करे पंहिंजो पाठ, पंहिंजो चार्ट रखो, त जो भूल थींदी आहे उनजो पश्चाताप करे सघंदा। जॾहिं इहे योग बल सां पंहिंजे खे माफ़ु कंदा आहियो न, इहे जीअं योग बल सां तव्हां पंहिंजे खे माफ़ु कंदा आहियो, त सम्झी वठो कि जेसि ताईं असां बाबा खे यादि न कंदासीं, जेसि ताईं सदा बाबा जी यादि इमर्ज रूप में न रहंदी, बाबा बि कुझु न करे सघंदा आहिनि, है न। भॼ बाबा चवनि था न, चक्कर त फिरंदो ई सही, मां क्षमा न कंदमि। यादि करो, योग बल सां पंहिंजे खे माफ़ु कंदा आहियो। बाबा कोई क्षमा या माफ़ु न कंदा। योग बल सां बाबा खे यादि कंदासीं त असांजी आत्मा में उहो दाग मिटिजी वेंदो। बसि ड्रामा में क्षमा अक्षर आहे ई न, तव्हांखे पंहिंजी महिनत करणी आहे। पापनि जो दंड मनुष्य ख़ुदि ई भोगंदा आहिनि, क्षमा जी ॻाल्हि न हूंदी आहे, है न। बसि असां पाप त कयो आहे,
असां बाबा खे यादि कंदासीं त हुनखे पार करण में, हुनजो भुगतान करण में असांखे मदद मिली सघंदी आहे। ऐं जास्ती सुठो यादि कयो त कटी बि सघंदो आहे। ॾिसो मम्मा बाबा जा कटिया, केॾो बीमार थिया। हिते क्षमा जी ॻाल्हि न आहे। बाबा चईंदा आहिनि हर ॻाल्हि में महिनत करो। बाबा वेही युक्ति ॿुधाईंदा आहिनि आत्माउनि खे। बाप खे सॾु कंदा आहियो, पुराणे रावण जे देश में अचो, असां पतितनि खे अची करे पावन ठाहियूं, है न। परंतु मनुष्य सम्झंदा ई न आहिनि। उहा आसुरी संप्रदाय, तव्हां आहियो ब्राह्मण संप्रदाय, दैवी संप्रदाय ठहे थी न। पुरुषार्थ बि ॿार नंबरवार कंदा आहिनि। पोइ चई ॾींदा आहिनि हिननि जी तक़दीर में एतिरो ई आहे, पंहिंजो टाइम वेस्ट कंदा आहिनि, है न। पुरुषार्थ बि ॿार नंबरवार कंदा आहिनि। पोइ बाबा चईंदा आहिनि हिननि जी तक़दीर में एतिरो ई आहे, पंहिंजो टाइम वेस्ट ज़्यादा कंदा आहिनि। त चेक करो असांजो किथे किथे टाइम वेस्ट थींदो आहे। जन्म जन्मांतर कल्प कल्पांतर उच्च पद पाए न सघंदा। पंहिंजे खे घाटो न विझणो खपे। छो जे कॾहिं जमा थींदो आहे, पोइ घाटे में, छो जे हाणे जमा थींदो आहे, पोइ घाटे में वञिणो आहे। रावण राज्य में केतिरो घाटो थींदो आहे न। त अॼु बाबा असांखे छा था चवनि, चक्कर त फिरंदो ई सही, मूंसां कोई बि क्षमा न मांगो, कोई बि मदद मांगण जी ज़रूरत न आहे। जेतिरो जो यादि कंदो, जेतिरो जो ज्ञान गुण शक्तियुनि सां स्वयं खे श्रृंगारंदो, ओतिरो पद पाईंदो, ओतिरो पावन थींदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, अंतर्मुखी ठही पंहिंजी जांच करणी आहे। जो बि भूलियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो दिलि सां पश्चाताप करे योग बल सां माफ़ु करणो। पहिरियों दिलि में पश्चाताप करो, पर पश्चाताप बि छो करो। हा, हाणे ज्ञान मार्ग में अचण खां पोइ भूल थी त भई हा, लेकिन सत्य जेको द्वापर कलयुग में थियो उन में त न रावण जी ग़लती, न मनुष्य जी ग़लती, न बाबा जी ग़लती। चलो ड्रामा अनुसार जो कयो कयो। हा, उहो भूल बाबा खे ॿुधाए छॾो बसि कि हा ये भूल थी, हुन में ठीकु आहे सॉरी चई छॾो, उन जे लाइ छो पश्चाताप करो असां। लेकिन ज्ञान मार्ग में अचण खां पोइ अगरि असांखां कोई भूल थी, पतो हूंदे हुए बि त बि असांखां भूल थी, त पोइ पश्चाताप करे बाबा खे यादि करे ख़ुदि खे ख़ुदि ई माफ़ु करो, है न। ख़ुदि खे ख़ुदि ई माफ़ु करो, पंहिंजी इन में महिनत करो, है न। त चलो अञा ताईं त असांखे पतो न हुयो इहे विकार ईअं हूंदा आहिनि, कूड़ ॻाल्हाइणु ग़लति आहे। इहे सभु त अज्ञान में बि चईंदा आहिनि। अज्ञान में बि बाबा चईंदा आहिनि न, जेसि ताईं सम्झ न आहे तेसि ताईं त सभु माफ़ु आहे। लेकिन सम्झ हूंदे हुजण खां पोइ बि अगरि तव्हां अज्ञान काल में बि कोई ग़लती कई आहे, सम्झ हुजण खां पोइ बि, पोइ हुनजो पाप चढ़ंदो, है न। त जेसि ताईं तव्हांखे अज्ञान काल में बि अगरि असां ॿार खे पतो ई न आहे कि हीअ चीज़ हीअं ग़लति आहे, हीअं न चइबो आहे, है न। जीअं तव्हां ॿार चईंदा आहियो त ॿार बि चई ॾींदा आहिनि, हुननि खे थोरी पतो आहे इहे छा आहे, पर हुननि खे जॾहिं सम्झाईंदा आहियूं हुन खां पोइ त हुननि खे डांटणो छा, इहे सभु माण्हू चईंदो आहे न। लेकिन बाबा असांखे चवनि था अगरि जेसि ताईं उन्हनि खे नॉलेज न आहे तेसि ताईं उन्हनि ते पाप न चढ़ंदो। इन करे अज्ञान काल में बि अहिड़ी ग़लती जो तव्हांखे पतो आहे इहे ग़लति आहे, उन खां पोइ बि तव्हां कई त पोइ हुन जे लाइ तव्हांखे
पश्चाताप दिल में, वो भी सेकंड में करो, वापसि पोइ ख़तमु। ज़्यादा देर पश्चाताप बि न करणो खपे। त बाबा असांखे चवनि था त ईअं अंतर्मुखी ठही जांच करो, पोइ दिलि में पश्चाताप करे योग बल सां माफ़ु करणो। ॿियो आहे बाप जी जो राय मिलंदी आहे हुन ते पूरो हली करे पंहिंजे मथां आपे ई रहम करणो। रहम बि ख़ुदि पंहिंजे मथां ख़ुदि करो, माफ़ बि ख़ुदि खे ख़ुदि ई करो। बाबा जी श्रीमत ते हली करे रहम करो, बाबा खे यादि करे माफ़ करो, साक्षी थी पंहिंजे व ॿियनि जी पुरुषार्थ खे ॾिसणो आहे, कॾहिं बि पंहिंजे खे घाटो न विझणो। वरदान विश्व कल्याण जी भावना द्वारा हर आत्मा जी सेफ्टी जी प्लान ठाहिण वारा सच्चा रहम दिल ठाहो। वर्तमान समय कई आत्माऊं पंहिंजे मथां आपे ई स्वयं जे अकल्याण जे निमित्त ठहनि थियूं। उन्हनि जे लाइ रहम दिल ठही कोई प्लान ठाहियो है न। हिन समय के बि आत्मा जी पाठ खे ॾिसी करे स्वयं हलचल में न अचो, लेकिन उन जी सेफ्टी जो साधन सोचो। ईअं न कि ईअं त थींदो ई रहंदो, झाड़ त वधिणो ई आहे, दुख त वधिणो ई आहे। बाबा कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि कि उन्हनि जे मथां रहम करो, कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि दुख त अञा अचिणो ई आहे, त उहो त ठीकु आहे, लेकिन बाबा असांखे चवंदा आहिनि न कि उन्हनि ते रहम करो, उन्हनि खे सकाश ॾियो, ताकी उन्हनि खे अहिड़े दुख जे समय बि असांखे छा करणो खपे, कीअं करणो खपे, कीअं जीवन में हलणो खपे, उहो असांखे बाबा जी लाइट माइट सां उन्हनि खे सही राह मिलणी खपे, है न। आए हुए विघ्ननि खे ख़तमु करो। विघ्न विश्व कल्याणकारी व विघ्न विनाशक जो टाइटल आहे, उन प्रमाण संकल्प वाणीअ व कर्म में रहम दिल ठही वायुमंडल खे चेंज करण में सहयोगी ठहो। न जीअं हाणे नंढे नंढे ॿारनि सां बि एॾो ग़लति कमु थिए थो, एॾा ॿार माण्हू चोरी करे वञनि था, हेॾी छोरियुनि खे दिन दहाड़े खणी था वञनि, है न। त इहे सिर्फ़ु ईअं न कि पुलिस वारा कुझु करनि, माण्हू सेफ्टी करनि, त असांखे उन्हनि खे लाइट माइट ॾियणी आहे। भई अहिड़ी हालत में बि असां छा करूं जो नंढा नंढा ॿार बि सेफ रहनि, है न। छोरियूं बि सेफ रहनि, जो घर में बि अॼुकल्ह छोरियूं सेफ न आहिनि, उहे छोरियूं बि सेफ रहनि, लेडीज़ सेफ रहे, हर आत्मा सेफ रहे। कीअं कोई प्लान ठाहियो कि कीअं काम अग्नि जो आहे उहा मनुष्य आत्माउनि ते हाणे वार न करे, कीअं सभु प्रकार जी माया हिन दुनिया मां हली वञे, व्यर्थ संकल्प हिन दुनिया मां हली वञनि, डर्टीनेस पूरी ख़तमु थी वञे। त ईअं बि प्लान सोचो, सिर्फ़ु ईअं न सोचो हा भई संदेश कीअं ॾियूं, हीअं ॾियूं, लेकिन दुनिया में बि संदेश ॾियणो आहे। हाणे जीअं माण्हू कंदा आहिनि न, उहो सिगरेट न पियो, ईअं न, नशा मुक्त, त ईअं ई विकार मुक्त कीअं ठहूं, उनजो बि कोई प्लान सोचे करे कीअं नंढा नंढा ॿार बि सेफ रहनि, कीअं छोरियूं बि ॿाहिरि वञनि त सेफ रहनि, कीअं उहो बि ग़लति कम में न फसनि, हिन जे लाइ बि प्लान सोचो। विश्व कल्याणकारी व विघ्न विनाशक जो टाइटल आहे, हुन प्रमाण संकल्प वाणी कर्म में रहम दिल ठही वायुमंडल खे चेंज करो, वायुमंडल खे चेंज करो, हाणे उन में सहयोगी ठहो। स्लोगन आहे कर्मयोगी उहे ई ठही सघंदा आहिनि जो बुद्धि ते अटेंशन जो पहिरो ॾींदा आहिनि। अव्यक्त इशारो, त बुद्धि ते पहिरो ॾींदा रहो कि बाबा वटि आहे बुद्धि, मतिलबु बाबा वॾा मतिलबु बाबा जी श्रीमत अनुसार
अव्यक्त इशारो आहे लास्ट में फाइनल पेपर जो क्वेश्चन हूंदो सेकेंड में फुल स्टॉप हिन में ही नंबर मिलंदा सेकेंड में ज़्यादा थी सेकेंड खां ज़्यादा थी वेंदो त फेल थी वेंदो हिकु बाप ऐं मां टी कोई ॻाल्हि अची न ईअं न ईअं करे वठां ईअं ॾिसी वठां ईअं थियो न थिए न थियो ईअं छो थियो ईअं छो थियो अंत में त अलाए कहिड़ा कहिड़ा छा छा साम्हूं हूंदा लेकिन असांखे ॾिसंदे हुए न ॾिसी ॿुधंदे हुए न ॿुधंदे बुद्धि परमधाम में बाबा वटि त अहिड़ो कोई बि संकल्प अचे त फाइनल पेपर में पास न थींदा अहिड़ो कोई बि संकल्प अचे छो छा कीअं ॾिसी वठां ॿुधी वठां स्टॉप मतिलबु स्टॉप जेतिरो थियो हा स्टॉप मतिलबु स्टॉप जेतिरो थियो है न त अहिड़ो कोई बि संकल्प आयो त फाइनल पेपर में पास न थींदो ॾिसी वठां ॿुधी वठां छा थो थिए इहे छा था करनि इहे आवाज़ छो थी अचनि फलानो फलानो स्टॉप परमधाम में बाबा वटि तॾहिं असां फाइनल पेपर में पास विद ऑनर्स थी सघंदासीं अच्छा ओम शांति बाबा की याद करो